तव्हांखे आम ख़बर न्यू पेशावर खां पुलिस लाइन्स वेझो धमाको थियो आहे। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि चयो आहे त धमाको मस्जिद वेझो पुलिस लाइन्स भरिसां थियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े खे घेरे में आणे छॾियो। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया पेशावर मां जिते मस्जिद अंदरि धमाको थियो आहे। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस लाइन्स वेझो मस्जिद अंदरि धमाको थियो। धमाके सबबि मस्जिद जी छित बि किरी पई। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त धमाके सबबि मस्जिद जी छत किरी पई। केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर न्यू पेशावर खां पुलिस लाइन्स जी मस्जिद में ज़ोहर जी नमाज़ दौरान धमाको थियो आहे। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि चयो आहे त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं त सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। इमदादी कार्रवायूं हिन वक़्तु बि जारी आहिनि। अवांखे ॿुधायूं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस लाइन्स वेझो मस्जिद अंदरि धमाको थियो आहे। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो, धमाको थियो आहे। जी बिल्कुलु, पेशावर जे सिविल लाइन वारो जेको इलाइक़ो आहे उन इलाइक़े में पुलिस लाइन वारे इलाइक़े में ही वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस लाइन जे वेझो वाक़े हिकु मस्जिद वटि जे भरिसां ही धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं रेस्क्यू टीमूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु पहुची चुकियूं आहिनि। मददगार टीमूं जेके आहिनि उहे कम में मशग़ूल आहिनि ऐं ॿुधायो वञे पियो त हिन ज़ोरदार धमाके जे करे मस्जिद जी छित किरी पई आहे, जंहिंजे करे केतिरा ई ज़ख़्मी जेके आहिनि उहे थिया आहिनि। जिन ज़ख़्मियुनि खे पेशावर जी जेका ख़ैबर टीचिंग ऐं लेडी रीडिंग हॉस्पिटल पहुचायो पियो वञे। ज़ख़्मियुनि जे तादाद बाबति अञा ताईं को ख़बर न पइजी सघी आहे ऐं इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हिन धमाके में जानी नुक़सानु थियो आहे। हीउ धमाको जेको आहे उहो आपघाती आहे या प्लांटेड बम धमाको, इन बाबति अञा ताईं पुलिस तस्दीक न कई आहे, पर मददगार जेके टीमूं आहिनि उन्हनि तरफ़ां ॿुधायो वियो आहे त धमाको ज़ोरदार हो ऐं उन ज़ोरदार धमाके जे करे दर्जने माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन खे हॉस्पिटल्स ॾांहुं नियो पियो वञे। मददगार टीमूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु कम में मशग़ूल नज़र अचनि पियूं। जेके एनी शाहिद आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त धमाको इंतिहाई ज़ोरदार हो, जंहिंजो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। पेशावर जो जेको पुलिस लाइन वारो इलाइक़ो आहे उन पुलिस लाइन जी जेका मस्जिद आहे उन मस्जिद में ज़ोहर जी नमाज़ जी अदायगी दौरान ही ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में नमाज़ी ज़ख़्मी थिया आहिनि, वाठाड़ू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे उहो हिन वक़्तु हॉस्पिटल्स ॾांहुं शिफ्ट कयो पियो वञे। जी गुलाम रसूल, हिन वक़्तु ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी जेका मददगार ज़रिया आहिनि उन्हनि जेके एम्बुलेंसिस उते पहुतल आहिनि उन्हनि में जेके माण्हू शिफ्ट कया विया आहिनि उन्हनि हवाले सां ॿुधायो पियो वञे त ॻणती जोगी ज़ख़्मियुनि जी हालत बि आहे, जेके हॉस्पिटल नया पिया वञनि। जानी नुक़सान जो बि ख़दशो आहे, पर अञा ताईं उन सिलसिले में पुलिस का तस्दीक जेका आहे उहा नाहे कई। इब्तदाई तौर ते इहो ॿुधायो वियो आहे त जेका पुलिस लाइन आहे उन पुलिस लाइन जी मस्जिद में धमाको थियो आहे, मस्जिद जे ॿाहिरां धमाको थियो आहे ऐं मस्जिद जी छित जेका आहे उहा किरी पई आहे, जंहिंजे करे उते केतिरा ई निमाज़ी जेके आहिनि वॾे तादाद में गॾु थियल हुआ, जिन में घणा जेके आहिनि उहे पुलिस एहलकार ॿुधाया पिया वञनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। जिन ज़ख़्मियुनि खे जेको आहे उहो हॉस्पिटलाइज़ कयो पियो वञे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।